अब केर बि अॻिते न अचे, सभु पोइते थी बीहो। इन्हनि सभिनी खे मां मारींदुमि, मारे ऐं सट थो कयांव त अचो पोइ पेटियूं लुटियूं खेरंदा। सभु पोइते थी बीहो, सभु पोइते थी बीहो, केरु अॻिते न अचे, केरु बि अॻिते न अचे, बीहो किथे न किथे न। अड़े अड़े चौथी खुटी खणई, छाजे लाइ तूं पंहिंजी ज़िंदगी जो वाइंड अप करणु चाहीं? तूं त उचाइणे जी ॻाल्हि थो करीं, पर असांखे टच बि कंदे त वार वार मां धूंहां निकिरंदई। मार पैसे चांडियो भला पबजीअ में बि पुॼियो या? ओ भाउ हेॾे अचो न वञो, सुठो लॻो पियो अथव, हेॾे अचो, केरु बि न वञे, हेॾे अचो। अॼु ताईं असां सां जंहिं बि उचायो आहे उनखे कंहिं बि न बचायो आहे। पोइ तुंहिंजा वकील हुजनि, जज हुजनि या मुल्क जो वज़ीर आज़म, सदर छो न हुजे। बीह सब्र कर, जजनि ऐं वकीलनि जी ज़रूरत ई न आहे, सिंधी अकेलो काफ़ी आहे। सिंधी धमकियूं तो ॾियाणेसि त मोचड़ा मारीज़ हिननि खे मां ई मारियो, टेंशन न कर, ॿियो आयो आहे परे हिकिड़ो सिंधी, उहो बि न चांडे जो ई परस्तार थो लॻे। बीह त हिनखे मां मारींदुमि, तूं तकड़ न कजांइ, हिनखे त भला मां मारियां, तकड़ न कजांइ। बीहो बीहो, पोइते थियो। ॾे हाल वाल छा पियो चईं ॾे? उन लोगों के मिल से कर रहे बाहू बद रहे। वञ बाबा वञी छोला बोला खपाए वरिती, ॿाहूं ॿधराए। पर